अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वक़ज़ा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना। इम्मा यब्लुगन्न इंदकल किबर अहदुहुमा इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्फ़िन वला तन्हरहुमा वक़ुल लहुमा क़ौलन करीमा। वख़्फ़िज़ लहुमा जनाह अज़्ज़ुल्लि मिनर रहमह। वख़्फ़िज़ लहुमा जनाह अज़्ज़ुल्लि मिनर रहमह। वख़्फ़िज़ लहुमा जनाह अज़्ज़ुल्लि मिनर रहमति वक़ुल रब्बिरहम्हुमा कमा रब्बयानी सग़ीरा। रब्बुकुम अअलमु बिमा फ़ी नुफूसिकुम। रब्बुकुम अअलमु बिमा फ़ी नुफूसिकुम इन तकूनू सालिहीन फ़इन्नहु कान लिल अव्वाबीन गफ़ूरा। वआति ज़िल क़ुर्बा हक़्क़हु वल मिस्कीन वब्नस सबील। वआति ज़िल क़ुर्बा हक़्क़हु वल मिस्कीन वब्नस सबील वला तुबज़्ज़िर तबज़ीरा। सदक़ल्लाहुल मौलानल अज़ीम। सभई पंहिंजे आका साईं ते दिल जे गहराईअ सां दरूद शरीफ पढ़ण फरमा। अल्लाहुम्म सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला
आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम वअला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। वडे में वडी मेहरबानी रब रहमान पहरे नंबर ते तां जे मथा इहा कण फरमाई जो तां के 18,000 मखलूकात में अशरफुल मखलूकात जो मान ऐं शान दई सबनी खां उच्चो ऐं आला बनाए करे दुनिया जे अंदर मोकलन फरमायई। साफ लफ्ज़न में फरमाई लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम। दिल के गाल असर वठे जी त ॾाढिया जो सुभान अल्लाह। पहिरें नंबर जी वडी मेहरबानी या कण फरमाई जो तां के इंसान करे पैदा कई अशरफुल मखलूकात जो मान दई करे सबनी मखलूकात में उच्चो करे पैदा कई। बे नंबर ते वडी मेहरबानी या फरमाई जो मिठड़े मोहम्मद करीम साईं सोहणे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आका नामदार नूरन जे सरदार नारन जे सरदार खाकिन जे सरदार जी उम्मत मजा अणघुरी मेहरबानी करे मिठड़ो मोहम्मद तां सांगे नबी बनाए ॾिनई। टे नंबर ते वडी मेहरबानी या फरमाई जो मुसलमानन जे घरन मंझ पैदा करण फरमाई। कलमो ऐं कुरान मजीद नसीब फरमाए मस्जिद ऐं नमाज नसीब फरमाए बचाए विदई बुतन जी पूजा खां बचाए विदई कब्रन जी पूजा खां बचाए विदई असांखे झंडन कंडन जे कब्रन जे सजदन खां। या अय्युहल्लज़ीना आमनु रुकऊ वस्जुदू वअब्दू रब्बकुम वफ़अलुल खैर लअल्लकुम तुफ्लिहून। हाणे सभई जा सब पाण संभाले जिंदगी गुजारियो न छड़ियो मस्जिद जो पासो न छड़ियो रहमत ऐं बरकत वारे कुरान मजीद जो पासो भिचकिजी वेंदो। शैतान तहां जे मथां बरे थो शैतान तहां जे मथां जले थो वंझ में आ पान बचाए करे रहमत ऐं बरकत वारे कुरान मजीद जो पासो न छड़ियो चिमड़ी पो हुदल लिन्नास वबय्यिनातिम मिनल हुदा वल फुरक़ान। ज़ौक़ सां चओ सुभान अल्लाह। मां तव्हांजे ॻोठ में पहिरियों चक्कर आयो आहियां ज़िंदगी जो मेलो वरी या नसीब आहे ॿीहर अहिड़ो थिए अलाए न नसीब ज़िंदगीअ में अॼु मल्हाए करे ॾाढिया जो सुभान अल्लाह। न छॾियो पासो कुरान मजीद जो न छॾियो पासो आलमन सबूरन जो। मस्जिद शरीफ जो पासो छॾींदव कुरान शरीफ जो पासो छॾींदव आलमन जो पासो छॾींदव थिड़े वेंदव शैतान
तांगे बेईमान करे विझंदो तांगे मुशरिक करे विझंदो तांगे रब खां सोणो रब तांजो तां खां नाराज करे विझंदो साईं तो जे मां एडो बेज़ार आ मुशरिक जे खां मुशरिक जे कुधन कमन करतूतन खां मैं युशरिक बिल्लाह फक़द हर्रम अल्लाहु अलैहिल जन्नह व मअवाहुन नार। फैसलो बुधाए छॾई पंहिंजो क़यामत ताईं लिखियो पियो हूंदो त मां मुशरिक खां अहिड़ो बेज़ार आहियां जो मां जन्नत हराम करे छॾी मां सदाई जहन्नम जी बाहि में पियो जलंदो ऐं बचंदो। इन्नमल मुशरिकून नजस फला यक़रबुल मस्जिदल हराम। काथे नसीब थी इनके वो घंट घड़ियालूं मिट्टियूं नसीब थींदियूं बाक़ी सजदो रब जो मस्जिद शरीफ जी राहत सुकून मुशरिक के नसीब न थींदो। भले में भली उम्मत हुजण जो मान भी तांखे नसीब फरमाए। साब लफ्ज़न में फरमाए कुल तुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास। अञा ॾाढियां जो सुभान अल्लाह। बाक़ी साईं मौलाना मोहम्मद अमीन साहब जो साईं माण्हुनि जो रुख ॾिसी करे टाइम वठिजो। तव्हां जेकॾहिं सुभान अल्लाह में सुस्ती कंदो त मूंखे इजाज़त मिलियल आहे मां हाणे ई थो दुआ घुरां। सम्झ में ईअं ॻाल्हि ईंदी त मज़ो नथो अचे। जेकॾहिं सुभान अल्लाह ॾाढियां कंदो त पोइ ईअं महसूसु थींदो त हिननि खे मज़ो थो अचे राहत थी मिले। हे चाहिनि था त अञा झटि वाइज़ थिए। जो इंशाअल्लाह मस्जिद शरीफ जो पासो न छॾींदासीं। केड़ा केड़ा था जो ॾाढियां जो व अन्नल मसाजिद लिल्लाह फला तदउ मअल्लाहि अहदा। मस्जिद आयो जेको उन हिक रब जी पूजा करे बे जी गुंजाइश न आहे। मस्जिदूं अल्लाह जा घर जेको अची उन जे आलो पंहिंजो सजदो रखे पंहिंजी पेशानी रगड़े धरती ते रब तो फरमाए मां भी सब ठहियल कम ड्राए ड्रायल कम सब ठाहे छॾी। फैसला करण वारो केरु आहे? ॾाढियां ॾाढियां जो अहकमुल हाकिमीन केरु आहे? बीमारनि खे हटाए शिफ़ा ॾियण वारो केरु आहे? अय्यूब इज़ नादा रब्ब अन्नी मस्सनी अज़्ज़ुर्रु व अंत अरहमुर राहिमीन। नबी तो पैगंबर तो रसूल तो पर मुश्किल कुशा कंहिंखे पियो समझे। ॾाढियां 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 जो हाजत रवा कंहिंखे पियो समझे। कारसाज कंहिंखे पियो समझे। सदन जो साणी कंहिंखे पियो समझे।
ओ मुझा मौला मां तुझो यूम मुझे जिक्र जो मुझे जिए जो जिया बो तो साईं जो जिक्रो आने जुबान ते कंट्रोल थियो मांजो जी किए गुजरंदो मांजो वक्त किए गुजरंदो आने मेहरबानी कर तू शड़ो रहीम तनाए शड़ो करीम तनाए बल्कि अरहमुर राहिमीन साईया फरमाए फस्तजबना मान के उत्ते जो ते जी कई मां जी मुझा अयूब जी सद तो क्यों जी मां कया हाने और कुल पेरज लिख वेठी जाए ते खुड़ियण तुझो कमा दवा करण मुझो कमा मखड़ तुझो कमा बीमारी विञाए वरी नऊ बनू करण मां अल्लाह साईं जो कमाए शिफा जा खजाना उन्हीं साईं वठिन मुसीबतों ऐं मुश्किलियों टाण वारो वो साईं वे कंहिंजे हथ में सभई जो कुछ आहे ही न चओ ॾाढा ॿिए कंहिंजे हथ में कुछ आहे मुंहिंजे हथ में तो कुछ भी न आहे पर जीअरनि जे हथ में भी कुछ ही न आहे मंजिल आयत फरमाई ला यस्तजीब लहू इला यौमिल क़ियामह व हुम अन दुआइहिम गाफिलून दरबदर थींदा दावतन मानू ठोकरू जंहिं जाइ ते वञ पीर ते भरी पिया मज़ार साहिब को मिट्टी तो चटे को गारा कहीं बीठो आ जॾहिं कोई न हो न के कब्र वारो न के कुबे वारो न के झंडे वारो न के कंडे वारो न को बाय बाण वारो तुझे बाबे वडे आदम के कहीं पैदा किया उन जी जरूरतूं पूरियूं पैदा भी कयो पूरियूं भी करे तुझी जरूरतूं रब नथो पूरियूं करे चार्ज छॾे ॾिनी थई कमजोर थियो जे घड़ीअ में अयूब अलैहिस्सलाम के शिफा ॾिनी उन्ही ताकत सां अल्लाह अज भी मौजूद आ फरमाए ला यस्तजीब लहू इला यौमिल क़ियामह व हुम अन दुआइहिम गाफिलून अदा कुरान आ न कदी कदी दिल चवंदी आहे त रिंद साहब हज़रत मौलाना साईं अब्दुल कादिर रिंद साहब वांगे कुरान मजीद बटन तर्जुमन वारा स्टेज ते रखी पोइ तव्हां सां वाइज़ कजे छवीह सिपारे में सूरत अहकाफ शरीफ में पहिरें रुकू में इहा आयत मुबारका फरमाए तो क़यामत ताईं तान के सॾु कंदो तांजो सॾु ॿुधंदा ई न जॾहिं तांजो सॾु ई नथा ॿुधनि त तांखे जीव सां जवाब कीअं ॾींदा तांखे जीव सां जवाब क़यामत ताईं न ॾींदा इहो मां ई आहियां उदऊनी अस्तजिब लकुम जेको जाते सॾु कंदो उते जो उते उन्हीअ महिल जीव करे छॾींदोमांसि जीअरनि जे हथ में भी कुछ न आहे मोहन जे में त न आहे असां सॼी उमिरि कंदा आहियूं मोहन जे हथ में जीअरनि जे हथ में भी सभई चओ सभई कुछ ही न आहे सब कुछ कंहिंजे हथ में आ ज़ाहिर वारे हालात के ॾिसो ई न जॾहिं रब ग़ैबी निज़ाम हलाईंदो आहे सभु मटिजी ज़ाहिर वारे हालात के ॾिसी वॾी बाय बारिया निमरूद
खुशामदी खोदड़ाएं चापलूसी सबको लप खयूं तो अचे 40 मेलन ताईं काठियूं जमा थियूं इब्राहिम अलैहिस्सलाम खे दाजम इब्राहिम अलैहिस्सलाम ने जिब्राइल अमीन आवाज़ साईं फरमायो जिब्राइल तुझो कम ही ना है ॾिसण वारो ॾिसे थो इन्नहु हुवस समीउल बसीर सब बिठा न्यारो से कोड्या दा जान बचंदो ही न मौलाना साहब थी रोज वाइज पियो करे हाणे साहब बिगड़ियो थस खैर नाए धणी बिगड़ियो थस हाणे पंहिंजी बूटी साड़ाईंदो इहो पोइ मुड़ंदो न पियो मुड़े हाणे अंजाम इहो अथसि अखियुनि सां ॾिस मथां ऑर्डर जारी थी वियो हुकुमनामो जारी थी वियो या नारु कूनी बरदन व सलामन अला इब्राहिम भाई मुझी आंखें ना निमरूद जिया चले निमरूद सा मुझो शाह वजे मां तो तो जिया पैदा तो क्यों मुझो हुकुम थी मुझे इब्राहिम के तो ही न जैसे ये थी हुकुम जो मिलो इब्राहिम अलैहिस्सलाम बाय में घरंदो वियो जे जाए ते किरियो अल्लाह साईं जे हुकुम मुताबिक उहे सब काठियूं सिधी थी जमीन में खुपजी वयूं ही वण तैयार थी विया थदी शाम थी वई बाग बणजी वियो चो सुभान अल्लाह बाहर निकरी करे निमरूद के जे ॾिस अगमे त मां तोखे चम जो रब हुआ فإن الله يأتي بالشمس من المشرق فأت بها من المغرب मां तोखे चम जो रब हुआ जेको ओभर खां सिजु बारींदो आहे तूं रब्बां त ओलह खां भारे ॾेखार فبهت الذي كفر والله لا يهدي القوم الظالمين चकी जो ज़ालिमन खे हिदायत नसीब में न हुई वरी हेॾो वॾो कम तैयार कयो तभी चो रब चो नाकाम क्यों सभई चो रब नाकाम क्यों पंहिंजी ताक़त अल्लाह ॾेखारिस हूअं बाहि जी फितरत आहे साड़ण हुकुम जो जारी थियो तॾहिं चवां थो त ज़ाहिर वारनि जे हालात ते फैसला न कयो मोहन जे हथ में तो कुछ ना है पर जीअरनि जे हथ में भी कुछ ना है सब कुछ कंहिंजे हथ में आहे अल्लाह बाहर निकरी हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जो मथे फिरिया निमरूद मां इन्हीं रब जे फरमा बरदारी जो हुकुम तो ॾियां जेको एडी वॾी ताक़त वारो आहे बाग खे तुझे अखियुनि जे साम्हूं बाग मणाए छॾियो नवेस नसीब में हिदायत पर बमार ते निमरूद जी धीअ मंजर ॾिसे पई त ॾिसां त अबे के ॾाढो कक कयो है छा हालत थी थे मौलाना साहब जी हिं जो नजर विझे मथे त जाते इब्राहिम अलैहिस्सलाम आयो ते बाग थी वा उतो ही बमार तो भी करे अल्लाह जा तौहीद जा कलमा पढ़ण शुरू कयं त वाकई इब्राहिम जो रब सचो आहे ला इलाहा इल्लल्लाह इब्राहिम खलीलुल्लाह लगो ही न ॾिसो ही न पंहिंजा ॾुखड़ा मस्जिद में ॿुधायो दरबदर न थियो किन्नू न कयो पाण खे रब तव्हांखे अशरफुल मखलूकात तव्हांजो अकुल केवल माकड़नि खां भी चट थियो
गारा कयूं जाते काथे बीठा हो थिया मुशरक बणियो ईमान न संभाले सघियो इज्जत न सुञाणे सघियो इज्जत न बचाए सघियो शैतान ठोकरियूं खाराईंदो थो अते दर दर जूं जेको रब जो दर छॾींदो चो अदा दर बदर थींदो चो बिनी जानन में किन्नू थींदो जेको अल्लाह जे दर ते ईंदो बिनी जहानन में रब इज्जत वारो बणाए अल्लाह ये दुनिया असबाब दी दुनिया ठाही आहे हर शे जरिए सां मां गाॾीअ ते आयुसि न ज़रियो बणाए पर हकीकत मांखे गाॾीअ न पुॼायो मांखे कंहिं पुॼायो उहो चाहे हा त मां शिकारपुर मां ई न निकिरी सघां इन्हनि असबाबनि ते यकीन न कयो यकीन कंहिंते कंदो अल्लाह ते ये असबाब बि ज़रूरी पर हुकुम कंहिंजो हलंदो आहे तॾहिं त साफ़ लफ़्ज़नि में फरमाए मा तशाऊन इल्ला यशा अल्लाहु रब्बुल आलमीन जीअं केर चाहींदो चो अल्लाह जीअं केर चाहींदो तीअं थींदो चो हिकिड़ो अल्लाह साईं जीअं चाहींदो उएं थींदो बस दहलजी था वञो डिॼी था वञो शिरक जी बीमारियुनि में मुब्तला थी था वञो वॾी ताक़त वारो ज़ाहिरी तौर ते वॾी फौज वारो फिरौन खाव ॾिसी बेज़ार थियो जॾहिं ताबीर कढाए जंहिं ॿार पैदा थींदो हिन कबीले में ख़ैर न आहे तुंहिंजे बादशाहीअ जो जंहिं पैदा ई न थियणु ॾींदो अहिड़ो ॿार 10 न 20 न 25 न 30 न 40 ज़ालिम 80,000 ॿार कोहराया त मां मूसा पैदा ई न थियणु ॾींदुमि पोइ पैदा करे ॾेखारियनि की न मूसा के बचाए नबूवत के कायम दायम नके गोता खाराए दरिया में अञा ताईं पियो थो मिस्र जे मम्मी हाल अल्लाह को सब कुछ अल्लाह साईं खां थींदो आहे सब कुछ अल्लाह साईं करण वारो आहे दुनिया में हालात अची वेंदा आहिनि पर वरी भी उन जो दर न छॾे जॾहिं ठाउ को लोडो अचे तो दर ते अचे तो वरी वरी मोटाई न वरी भी ओॾे ई चिमड़ो वरी भी मस्जिद ॾेई आ दर ई न छॾ जेसिताईं कम न थिए तॾहिं त फरमाईंदा सालक इबादी अन्नी फइन्नी क़रीब हाणे बस मां भी घणो टाइम न वठंदुसि बस वेड़ सेड़ करण वारो आहे मलाए करे चओ सुभान अल्लाह महबूब मुंहिंजा बाना तुंहिंजा उम्मती मुंहिंजे बारे में पुछा कनी तो ॾाढो साईं वेझो आहे साईं वेझड़ाई त आहे पर केतिरी फरमाए वह माकुम ऐनमा कुन्तुम को तुझे सूबे मटा को तुझे जिले मटा को तुझो मुल्क मटा पर मां तुझो उहो रब्बा तू जाते आ मां तो सा कठे ई कठे आ तो खां मां छॾंदो ई न आहियां साईं छॾंदो त न आहे पर पोइ बि वेझड़ाई त ॿुधाए केतिरी आहे जे नहनु अक़रब इलैहि नहनु अक़रब इलैहि मिन हब्लिल वरीद मुंहिंजा बाना तोखां साह वारी रग परे आ मां अल्लाह साईं वधीक वेझो आहियां कॾहिं कॾहिं माण्हू घुरंदो आहे तहजुद बि पढ़ंदो आहे पर कमु न थींदो आहे ईअं बि थींदो आहे न कॾहिं कॾहिं अल्लाह जो कसम आहे रब तव्हांजा ॿुधंदो आहे ॿोड़ा ॾिसंदो आहे अर्श जुंबश में ईंदो आहे
पर अल्लाह फरमाईंदा प्यारे नबी से फरमायो तो अल्लाह जी बानो घुरंदो आ ज़ाहिरी दिसी ज़ाहिरी ये शे मुझे फायदे में आ पर अल्लाह दिसंदो आ बानो घुरे तो पर इया शे न जो फायदे में ना है तो अल्लाह उनखे न दींदो आ पर अल्लाह उन जी उहा दुआ रखी छॾींदो आ उन जो ज़ख़ीरो करे आलमन को पुछो जॾहिं मैदान लगंदो अल्लाह चवंदो बाना तो हीअ दुआ घुरी मां क़बूल कई साईं तो क़बूल कई बाना तो हीअ दुआ घुरी चईंसि इन जो को रिज़ल्ट ई न मिलियो मां तहजुद पढ़िया मां फ़र्ज़ पढ़िया मां डिगी डिगियूं तस्बीह पढ़ियूं अल्लाह फरमाईंदो बाना तो ॾाढो इन शइ जी घुरण जे लाइ वस वसाए छॾिया पर मां न पियो ॾियां तुंहिंजे भलाईअ में इहा शइ न हुई उहे दुआऊं सभु जेके भी तो घुरियूं मां उहे तुंहिंजो ज़ख़ीरो करे रखियूं आहिनि हाणे उन्हनि दुआउनि जे मुआवज़े में तोखे हे मां वॾो बेस्ट इनाम में तो ॾेई छॾिया घुरंदा रहो कमु थिए या न थिए साईं खे चवंदा रहो गिड़गिड़ाईंदा रहो इन जो दर न छॾे मछीअ जे पेट में फाथो आ टिनों दैन में फनादा फिज़्ज़ुलुमात अल्लाह इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन डरी था क्यों थक जी पियाओ गाल मज़ो न थी दे वचे वो दिल के गाल असर न थी वठे तड़ी डरी था सुभान अल्लाह क्यों मानी दे ख्याल तो ना है मेहमान खास आओ वो जड़ी मानी हले तो पोड़ा ध्यान सुभान अल्लाह कजो ये सही सब मुजाहिद कुरान में को मानी जो भुखियो ना है अज तक खैरात जी मानी सवाब समझी खाना है रोज इनन के अल्लाह घर में खाराइंदो आ रोज अल्लाह इनन जो इंतजाम कंदो आ अज हे सब हिन मोहब्बत में आया है केड़ा केड़ा सुभान अल्लाह डाढिया जो तो खबर पे या अल्लाह सबनी जी या मोहब्बत कबूल फरमा सबनी के अजर अजीम अता फरमा असां के असां जी औलाद के असां जे ईंदड़न नस्लन के पांजन सालिहीन बानन मंज शुमार कर फरमा नबी ताहे पैगंबर ताहे पर मुश्किल कुशा नाए मुश्किल नथो हल करे सके निमाणा नेणकड़ी अर्जदार तो ते मछीअ जे पेट में ओ मुंहिंजा मौला मां तुझो नबी ताया तुझो पैगंबर ताया मुश्किल कुशा तनाया मुश्किल कुशा तू आ मेहरबानी कर मां मछीअ जे पेट में फादो आ मां मञा थो मां खां जेका बि गफ़लत थी आ साईं तू त पाका तू जुल्म खां पाका या अल्लाह साईं तू जुल्म कहते भी न कंदो आ जरूर मांजी गफ़लत दा मञा थो मेहरबानी कर 40 ॾींहनि खां बाद में रब रहमान उन्हीअ खे ॿारणे पंहिंजे पैगंबर यूनुस अलैहिस्सलाम के मछीअ जे पेट मां ॿाहिरि कढण फरमायो फस्तजबना लहु व नज्जयनाहु मिनल गम व कज़ालिक नुंजिल मुमिनीन 40 ॾींहं ज़ाहिर ॾिसो त वॾा ॾींहं कॾहिं कॾहिं कंहिं कम में ताख़ीर थिए त साईं जे दामन खे न छॾियो साईं कम तूं ई कंदे साईं कम तोखां ई थींदो साईं असांजो कम कर तूं अहकमुल हाकिमीन आ साईं तूं ई बादशाह है साईं तूं ई कुन फयकून जो मालिक आ इन्नमा अमरुहु इज़ा अराद शयअन यक़ूल
लहू कुन फयकून। कम उहो ही करो झट में थे या कुछ ॾींहं दामन न छॾियो साईं जो, सॾु न छॾियो साईं जो, पुकार न छॾियो साईं हिन जो सदाईं लॾो तयार। अॼु हिन दरगाह ते, अॼु हिन दरगाह ते। अल्लाह क़ुरान में चयो आहे छा? अल्लाह त चए थो तूं मुंहिंजे दरबार में त आ, नाउमीद न थी। फरमाई ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफूरुर रहीम। नाउमीद न थी, सब माफ़ कंदो मां, छड़ो घुर त सही। मौला तुझो ना फरमानियूं कंदो रहियो आहियां, पर हाणे पिशेमानी तो क्या न कंदुसि ना फरमानी। तुझे ना फरमानीअ में कुछ रखियो ही ना है सिवाय ख्वारीअ जे, सिवाय ज़िल्लत जे। तुझे फरमा बरदारीअ में इज्जत भी आ, रहमत भी आ, बरकत भी आ। साईं कयल खताऊं माफ़ कर, सच्चाई असां चवण तुझो कम आ। साईं तो फरमाए मां तुझा सभई गुनाह माफ़ करे ईअं कंदो मां ॼण त अम्मा जे पेट मां हाणे तूं नओं ताज़ो ॼाओ आ। पर एडो कदरदान आ, एडो मेहरबान आ जो फरमाई ला मन ताब व आमन व अमिल अमलन सालिहा फउलाइक युबद्दिलुल्लाहु सय्यातिहिम हसनात। एडो कदरदान सूरत फुरकान शरीफ जे आखिरी रुकू मंजी आए तो मुबारक ने एडो कदरदान आज बानू माफी घुरंदो आ, दर टपी दरबार में ईंदो आ। साईं मलाइकन के हुकुम कंदो आ माफ कयोस। साईं गुनाह कुल ड्राए छड्या, बचो ही ना है को। जे गुनाह सब रही विया, जे साईं सब रही विया, जे मागे ॾाढी खुशी थी आ न जे अचण जी। वरी गुनाह जी जाइ ते नेकियूं लिखी छड्यो। अल्लाह कदरदान क्या थे दुनिया में कदर जलील न कयो पाण खे, दर दर जूं ठोकरूं न खाओ, पक्का थियो इंशाअल्लाह। केड़ा केड़ा था चओ त मस्जिद शरीफ न छॾींदासीं, न छॾींदो इंशाअल्लाह। हिन मस्जिद में नमाज़ी घणा कि न बेनमाज़ी ॻोठ में 24 कलाकन में वक्फे वक्फे से 10-15 मिनट अल्लाह लाए नथा कढी सघो। है यार तव्हांजी हालत वॼाए छॾियो, बाक़ी वाइज़ कंहिंसां कयूं। चओ था असां वॾा मुस्लमान हूं, वॾो ईमान आ। इरादो कयो था इंशाअल्लाह नमाज़ पढ़ंदासीं। जेके सफ़ा नायो पढ़ंदा, फिलहाल हिकड़ी नमाज जो बिल्कुल अज़म कयो, वचन कयो त इंशाअल्लाह हीअ नमाज कंहिं हालत छॾियो त सब न, पर हिकड़ी जो अज़म कयो त आदत पए इंशाअल्लाह। हली हली अल्लाह तव्हांखे तौफ़ीक़ ॾींदो, सब नमाज़ जा आदी बणिजी वेंदो। सब इरादो कयो त इंशाअल्लाह नमाज पढ़ंदासीं। चओ इंशाअल्लाह कुरान मजीद जी तिलावत कंदासीं। डिग्रियूं MA BA बैचलर MBBS LLB 14 साल 15 साल डिग्रियूं पढ़ो था वञी। तव्हांखे अल्लाह जे दीन सिखण जो टाइम न आहे, तव्हांखे मस्जिद शरीफ में अचण जो टाइम न आहे। एॾा मसरूफ़ हो, ॼाणियो था पंहिंजी मसरूफ़ियत। तव्हां सभु तव्हां दुश्मन शैतान जे चवण जे था हलो। चओ इंशाअल्लाह पुठी ॾींदासूं रब रहमान जे चवण जा। केड़ा केड़ा ताज़म कयो
साब लफ्ज़न में फरमाया फफिर्रू इलल्लाह, इनमें फरमाए सब रुको मां अल्लाह दे, सब मेड़ मेड़ा जे कढ, न हलाल जी खबर न हराम जी खबर, मुस्तक़बिला बारन जो अफसोस आहे उन माण्हूअ ते जेको इहा सोच सोचींदो आहे मुंहिंजे मरण खां बाद में मुंहिंजी औलाद जो छा थींदो। ईअं छो न आहे सोचींदो त हिननि जे मरण खां बाद में हिननि जो क़ब्र में छा थींदो। दावतां त ॾे तो इब्राहिम, माण्हू मञो रब जी, माण्हू जीव कयो रब खे, ओ इंसान फर्मा बरदारी कयो न जी रब तो जे ॾिसां पाण केतिरी थो करे। हुकुम थियो आहे पुट ज़िबह कर, ओ पुटड़ा मूंखे हुकुम थियो आहे तुझे ज़िबह करण जो, चया वतफ़अल मा तुमर सतजिदुनी इंशाअल्लाह मिनस साबिरीन। थकजी पिया आहियो, कुल पढ़ो तो बस दुआ घुरो, हाणे तव्हां थकजी पिया आहियो। ॾाढा 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 ईमान सां चओ सुभान अल्लाह। बाबा मां सां त सलाह जी ज़रूरत न आहे, पर कयो था त तव्हां वॾा हो, इहो ख़्यालु हूंदो त मतां भॼी वञे हेॾे होॾे खेड़ियल ज़मीननि में, वरी तव्हांखे तकलीफ़ अचे। इम्तिहान आहे आख़िर रब जो, नापास थियण जो बि फ़िक्र हूंदो। पर बाबा अब इफ़अल मा तुमर, हुकुम जेको रब जो थियो आहे देरी न कर। मूंखे ॾिसंदे मां इंशाअल्लाह अमर मञी लेठी पवंदो, मां छड़ो तूं कंध ते काती वाह। अदा इस्माइल त रब बचायो, घटो आंदे कढराए जन्नत में, पर वॾी ॻाल्हि आहे इब्राहिम अलैहिस्सलाम त वठी आयो न, ख़बर आहे न तव्हांखे। छुरी वाहे न पई वे, हुकुम न वहण जो न पई वे। इब्राहिम अलैहिस्सलाम पुट ज़िबह कयो, अल्लाह जो बचायो, पर आयो वठी दीन बचाए। असां दीन ज़िबह कंदाऊं पंहिंजे पुटनि जे ख़ातिर, पंहिंजे औलाद जे ख़ातिर, पंहिंजे घरवारीअ जे ख़ातिर, पंहिंजे नफ़सानी ख़्वाहिश जे ख़ातिर असां नफ़सानी ख़्वाहिशूं पूरियूं कंदाऊं दीन ज़िबह करे। कहिड़ा कहिड़ा था चओ इंशाअल्लाह अॼु खां पोइ दीन बचाईंदासीं। ये खत्म थियण वारी दुनिया, ये फानी दुनिया, इन जे करे तव्हां जेके भी हराम खाओ था चओ इंशाअल्लाह न खाईंदासीं, व्याज खाओ था चओ इंशाअल्लाह न खाईंदासीं, मरी वेंदे अजायो पोयों अलाए छा हालतां कनी, चओ इंशाअल्लाह हलाल कमाईंदासीं, शरीयत जे हुकुमनि जी पासदारी कंदासीं, कंहिंजे खुशियुनि जा कातिल न बणबासीं, कंहिंजो हक़ न खाईंदासीं। कहिड़ा कहिड़ा डरा था थी वञो इन ॻाल्हि में, इंशाअल्लाह न था कयो। चओ इंशाअल्लाह कंहिंजो हक़ न खाईंदासीं, चओ इंशाअल्लाह कंहिंसां ज़ुल्म न कंदासीं, चओ इंशाअल्लाह कंहिंजी दिलि न ईंदासीं, चओ इंशाअल्लाह हिक रब रहमान जी फर्मा बरदारी करे मिठड़े मोहम्मद जा ताबेदार थी ज़िंदगी गुज़ारी। पाण फरमाए कुल कुंतुम तुहिब्बून अल्लाह, नुस्खो तो ॿुधायांव, चओ सुभान अल्लाह। इहो अल्लाह कीअं मिलंदो, इहो अल्लाह असांजे वेझो कीअं थींदो, इहो अल्लाह पंहिंजो प्यार कीअं ॾींदो, इहो अल्लाह पंहिंजो कुर्ब कीअं नसीब कंदो, उहो नुस्खो अल्लाह पाण ॿुधायो। चओ सुभान अल्लाह। फरमाए कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम।
मुझा प्यारा महबूब मुझो बानू जेको चाहे तो मां अल्लाह प्यार क्यांस मां अल्लाह प्यार क्यांस मां रब मोहब्बत क्यांस फत्तबिऊनी उनके साब लफ्ज़न में तू चो तो मां मोहम्मद अरबी जी ताबेदारी क्यों युहिब्बुकुमुल्लाह रब फरमाए तो ताजा प्यार भी कदम यगफिर लकुम ताजी माफी भी ॾींदो मां ज़ुनूबकुम बख्शिश भी करे छॾींदो मां मतलब त राज़ी भी थींदो मां माफी भी ॾींदो मां जन्नती भी बनाए छॾींदो मां बस मिठड़े मोहम्मद जी ताबेदारी खां ॿार न वञो दीन नायो सिखल नमाज नायो सिखल सिखो इज्जत क्यों इकराम हफ्ते में 2-3 अखर सिखो तब काफी न सिखना लेकिन इन हाल में मरियो तो रब सिखल में उतारी इमाम साहब सिटिया पे हाफिजन आलमन वतन दा गलती गोली ना छन का सनी गलती अचे रसूल यजीदी उन के चौला बाकी पांजो हाल न दिसंदा त असांजो छा आफियत क्यों दरगुजर क्यों आलमन वेड न कढो जॾहिं गलती का नजर अचे तो उन्हनि खे भी इंसान समझदा इंसान बशर आहे आलमन सालिहन दीनदारन इमामन के भी चवां थो को थोड़ो कावजी वरी वठी अचो पाण खे घटि कयो हदीस मुबारक जा साब लफ्ज़ आहिनि जे अल्लाह ख़ातिर पाण खे हेठि कयो अल्लाह उनखे बुलंद करे छॾींदो चओ सुभान अल्लाह वठी अचोसि सेखारियोसि इन्हनि ते महिनत कयो नबी ईंदा दुनिया में तव्हां असांखे महिनत करणी आहे इनखे सेखारणो उलमा जे वेझो थियो दीन सिखो चए साईं नंढे हूंदे चंडरासीं बसि पोइ रांदि ई तूं नंढे हूंदे वक़्तु गुज़रियो हाणे तूं वॾो थी वियो आहे नथो खेॾी सघे मिठड़ो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं ते क़ुर मजीद मुकम्मल थियो 63 साल जी उमिरि मुबारक में ऐं इन क़ुर मजीद जो हज़रत अबू बकर साईं 63 साल जी उमिरि में हाफ़िज़ थियो ऐं तोखे वरी ऐब छो न थियो साईं हे वरी कीअं सिखंदो अल्लाह जा बाना पंहिंजे साईं खे राज़ी कर चओ कहिड़ा कहिड़ा था चओ इंशाअल्लाह बस वॾो वाइज़ न आहे तमाम जिंदगी पंहिंजी हुक्मनि मुताबिक़ गुज़ारो ऐं पंहिंजे वालिदैन माजिदैन जो एहतराम कयो अदब कयो लिहाज़ कयो उन्हनि जूं दिलियूं न ईज़ायो एक त दुनिया मकाफात अमला पंहिंजे वालिदैन जी बेअदबी कंदो त तव्हांजी भी तव्हांजी औलाद बेअदबी कंदी जहिड़ो तव्हां पेश थींदो ओड़ो तव्हांजी औलाद भी तव्हां सां पेश थींदी असां वरी ॿुधंदा आहियूं चई साईं असां त वॾनि जे साम्हूं ॻाल्हाए न सघंदासीं पर अॼोका छोरा भला तुंहिंजे साम्हूं ॻाल्हाइनि बि न त पोइ बंदूक हणनि ॿियो छा वडन त तुझन गलत के तुम भी उन गलती दे भी अल्लाह जा बाना दरगुजर कर पांजी औलाद के पंजन दोस्तन वांगे रखो या केड़ी गाल आ सही बस मां घर के रंदो आ त सब सुन थी विना पो तू ठाऊ को पुटान तुझा बच्चा तुझे रिज़्क ते पलण वारा तुझा माता तो तुझे इंतजार में रहण वारा उनन ते बस एडी तुझी हेबत तारिया जलाद थी तो घर घिरे हया न थो अचे न तो के न्याणी राज बुधाए सके न तो के पुट दिल जो हवाल दई सके पो को गलती करे विजन साईं जवान आपे मो निकतो बिठो बंदूका तैयार भलो पी उआ जेस ताईं घर हो जे न न्याणी में पुटड़ा खुश थन अना झटवे भाई या न दुआ हो जे त निकरे जिंद छुटे बाहर से दोस्तन जे लाए भलो हेतरो भाकुर साईं फलाणो त कीमती घर घेरंदो जाल के उतो ही हकल दींदो बुरे बद अखलाकी वाले लफ्जन तू मर्दा बाकी छो चवंदा हो त सरंदी तो में जवान टरंदो जरे वो हीणू मानू आ बेड़ा तो दर ट्रपी बस डाढी न थे पो वरी चवदा घर में रिज़्क में बरकत ना है बरकत इन हाल में चवंदा न त क्रोध ठिकर जो पानी भी सुकाए छडींदो घरन में बरकत चाहो ता त चो इंशाअल्लाह मोहब्बत सां केड़ा केड़ा था चो
पाण में नफ़रतूं ख़त्म कंदो इंशाअल्लाह। हिकिड़ो नथो झुके त ॿियो अल्लाह काराण झुके, कयो था इरादो, नफ़रतूं ख़त्म कंदो। मोहब्बत लुकमान हकीम साईं जो फरमान आहे त मोहब्बत जहिड़ी दवाई आहे। थोरो हिक ॿिए खां परे वेंदो शैतान अञा धिको ॾेई छॾे। साईं बि फरमाए थो वल काज़िमीन अल ग़ैज़ वल आफ़ीन अनिन नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन। जेके कावड़ के पी वजन, जेके माफ कंदा रहन, माखे ॾाढा प्यारा आहिनि। फरमाए हिन क़ुरान मजीद में चओ न सुभान अल्लाह। माफ कंदा, सुलह रहमी कायम कयो। अल्लाह मूंखे तव्हांखे सभिनी खे सुलह रहमी जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। औलाद के स्कूल पढ़ायो, उस औलाद के दीनी तालीम पढ़ायो, दुनिया जी तालीम भी पढ़ायो। ये लूला लंगड़ा न कयो, पोइ वरी बंदूकां खणी वठंदा, कचनि जा पासा लिकंदा दावतन पुलिस चौकियुनि खां। तव्हां औलाद जे ख़ुशियुनि जा कातिल न बणिजो। तव्हांजे मथां हक़ आहे, तव्हांजे मथां फर्ज़ आहे उन्हनि खे पढ़ायो, उन्हनि खे दीन भी पढ़ायो, उन्हनि खे दुनिया भी पढ़ायो। सिर्फ़ दुनिया न जो दीन खां राहे छॾियो, सिर्फ़ दीन न जो दुनिया खां न उन्हनि खे नादरा जो कमु अचे, न उन्हनि खे कोर्ट जी ॼाण अचे, न पुलिस सां ॻाल्हाइण अचे। उनखे दीन भी सेखारियो, दुनिया भी। कहिड़ा कहिड़ा अॼु सभु हिते जेके वेठा अज़म था की औलाद खे पढ़ाईंदासीं इंशाअल्लाह। छोरो साईं मुंहिंजो चंडो आहे, कुट कुटां लॻी पई आहे। आख़िर छोरो बाग़ी अहिड़ो थींदो, चवंदो बाबा कोह त कोह, पर मां स्कूल न वेंदो। बाबा मार त मार में मदद थोरो मोहब्बत जो हथ फेरे ॾेखार, थोरो ॿ रुपया अठी लालचड़ी भी ॾे। बाबा तूं थी आहे त हेॾां झटो पोइ ख़र्ची ॾींदुमि, हीअ बि ख़र्ची थी। दुनिया में खोड़ तरीक़ा आहिनि, पर बसि जवान जी सूंड निरण मां वञे ई नथी। अदा ग़लति ॻाल्हि थो कयां का, सही थो चवां न। औलाद खे पढ़ाईंदो, तव्हांजा वॾेरा, तव्हांजा बोता, ख़ासि तव्हां कंहिं क़ौम वारे खे न थो, जर्नली ॻाल्हि थो कयां, वर्ल्ड लेवल ते दुनिया जी न चाहींदा आहिनि त कंहिंजा ख़ानदान पढ़नि ऐं इन्हनि खे ॼाण थिए, इहे असां खां मथे थियनि, इन्हनि खे कोर्टुनि जी ख़बर पए। तव्हांखे रोड ॾींदा आहिनि, तव्हांखे रस्ता ॾींदा आहिनि, तव्हां सां चङाइयूं कंदा आहिनि। सिर्फ़ वधि में वधि पुलिस वारी महिरबानी, ॾुख वक़्तु अची वियो त थाणे ते फोन, साईं ख़ुशि आहे, बसि साईं मुंहिंजे कमु ईंदो आहे। अल्लाह जा बाना चओ इंशाअल्लाह औलाद खे पढ़ाईंदासीं, दीन भी पढ़ाईंदासीं, दुनिया जी भी तालीम पढ़ाईंदासीं। जॾहिं तव्हां उन्हनि जी सुठी तरबियत कंदो, सुठे तरीक़े सां तव्हां सां पेश थींदा, तव्हां न कंदो त सुठे तरीक़े सां ऐं उन्हनि सां कचहरियूं कयो, उन्हनि जा हाल अहवाल वठो। ऐं मां औलाद खे भी चवां थो त महिरबानी फरमाए पंहिंजे वालिदैन जी क़दरदानी कनि। मां हिकिड़ो वाक़ियो पेश करे मां इजाज़त तलब कंदुसि। सहाबी सगोरो आहे जंहिंजो नालो अलक़मा। उहो सहाबी सगोरो सकरात जी कैफियत आहे, पर ज़बान ते कलमो जारी नथो थिए। पाणी घुरे थो त उहो ॻाल्हाए थो, ॿी का ॻाल्हि ॾसे थो त ॻाल्हाए थो, पर कलमो जारी नथो थिए। पोयां मरहला आहिनि, कंहिं महिल गशी अचे थी, कंहिं महिल टुटे थी, कंहिं महिल सालिम थो थिए, पर कलमो जारी न आहे। घर वारी नियाबो कयो, प्यारे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने सही ताजो साहबिया, पर कलमो नथो ज़ुबान ते जारी थिए, मरहला भी पोयां अथसि। प्यारो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पंहिंजा ॾाढा प्यारा हा। फरमाए लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम। पंहिंजा प्यारे नबी साईं के ॾाढा प्यारा हा। ॾाढो प्यारो नबी साईं पंहिंजनि साहिबनि सगोरनि ते
पंजन अलबेतन दे कलमे वारन ते मेहरबान है बाजारो दो गाली जो कनन दे पई त न रुकी सघिया हलिया सैजन फरमाद अलकमा कलमो पढ़ पाण सोचे सही कलमो नथो पढ़ी सघां ज़बान नथी हले सैजन था पढ़ाइन तब अलकमा साहब सगोरो कलमो नथो पढ़ी सघे सैजन फरमायो ॾियो हवाल हिन जी अम्मा त हिन खां नाराज़ न आहे चए सही हिन जी अम्मा हिन खां नाराज़ आ प्यारे नबी सही फरमायो सॾु कयोसि अम्मा पहुची वई आहे सैजन फरमायो अम्मा तू हिनखे माफ़ कर जो हे कलमो पढ़ी सघे अम्मा थी चए सही हिन जे नमाज़ जी शिकायत न आहे हिन जे क़ुरान मजीद पढ़ण जी शिकायत न आहे हिन जे ज़िक्र अज़कार जी शिकायत न आहे हिन जे वुज़ूअ जी शिकायत न आहे मतलब दीन जी ॿी शिकायत काई न आहे पर दर टपी जने घर में ईंदो मां सां बुरो सलूक करे ॻाल्हाईंदो लफ़्ज़नि जी मिठाण न ॻाल्हाए त मुंहिंजो अंदर चीरे छॾे मागे वढ ॾेई छॾे मुंहिंजी दिलि ई ज़ाए मां तंहिंजे करे नाराज़ आहियां न कंदी मांस माफ़ साईं फरमायो अलकमा जी अम्मा जेकॾहिं मां हिते वॾी बाहि ॿाराए तुंहिंजे पुट खे उन्हीअ में विझरायां पोइ तूं सिफारिश त न कंदीअ तूं ईअं त न चवंदीअ साईं बाहि में न विझरायोसि चई साईं मुंहिंजो पुटड़ो आहे मां कीअं न चवंदमि अखियुनि जे साम्हूं कीअं ॾिसां त मुंहिंजो पुटु सड़े प्यारे नबी सही फरमायो अम्मा जेकर तू इन्हीअ खे माफ़ न कंदीअ हीअ बाहि त कुझु न आहे इन बाहि खां दोज़ख जी बाहि 70 हिसा वधीक आहे तूं न कंदीअ माफ़ त मां बि न बचाए सघंदोमांसि सिधो दोज़ख जी बाहि में हलियो वेंदो तंहिंजे करे माफ़ करे इन ॻाल्हि खां बाद में अम्मा चए थी सही मां माफ़ कयो मां हेॾां उहो माफ़ कंदी वई हेॾां बिना देर जे हज़रत अलकमा साईं जे ज़ुबान ते कलमो जारी थी वियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दम परवाज़ थियो जनाज़े जी तैयारियूं थियूं इंतज़ामात थिया जनाज़ो प्यारे रसूलुल्लाह पाण पढ़ाए पंहिंजनि हथनि मुबारकनि सां क़ब्र में लाए सभई गिरद बीठा आहिनि थिया जनाज़े पढ़ण वारा दफ़न करे साईं क़ब्र ते बीह करे मथे निहारे था चवनि जे अबे अम्मा खे नाराज़ कयो उन ते मुंहिंजी बि लानत आहे सभिनी मलाइकनि जी बि लानत आहे सभिनी नबियनि जी बि लानत आहे उन ते अल्लाह जी बि लानत आहे उहो मरंदो त बि लानत बरक़रार अथसि जे अबे अम्मा खे राज़ी रखियो जे अबे अम्मा खे नाराज़ रखियो उन्हनि खां रब नाराज़ थी वेंदो जे अबे अम्मा खे राज़ी रखियो उन्हनि खां ॿिन्ही जहाननि में रब रहमान राज़ी थी पवंदो उमिर जे करे जेकॾहिं तव्हां सां घटि वधि ॻाल्हाइनि था त बि बर्दाश्त कयो पाण चयो थी मां इहा आयत पढ़ी क़ज़ा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना इबादत मां जी कयो खिदमत अबे अम्मा जी कयो केड़ा केड़ा था इरादो कयो छड़ो ज़ियारत कंदो सुबुह जो न खिदमत पुछे न हाल न ॾोकड़ ॾे छड़ो ज़ियारत करे अबो अम्मा समझी करे मुंहिंजो अबो आहे अम्मा आहे शरीयत हिननि जो मान कयो आहे रब हिननि जो मान कयो आहे मिठड़े मोहम्मद हिननि जी सिफारिश कई आहे ज़ियारत कंदो ईमान सलामती सां मोहब्बत सां शाम ताईं जन्नत जा दरवाज़ा खुली वेंदसि शाम जो ज़ियारत कंदो त सुबुह ताईं जन्नत जा 8 दरवाज़ा खुली वेंदसि मोहब्बत में निहारे त क़बूल पियल इबादतुनि जो सवाब खर्च करे वने कबूल पे अलाए न पे पर दिल सां पे अम्मा जी खिदमत करे त कबूल पे हज न उमरन जो सवाब रब रहमान लिखराए छॾींदो सुठे सलूक जो हुकुम
يبلغن عندك الكبر أحدهما أو كلاهما فلا تقل لهما أف ولا تنهرهما وقل لهما قولا كريما तहा जवानी ते पहुंचो बिन्हिन मां को हिकड़ो वो बूढ़ा हुजन तांखे उन्हनि जी ॻाल्हि का ना गवारा लगे न वणे पसंद न अचे तॾहिं बि फरमाए उफ़ियूं वला तनहरहुमा उन्हनि खे उफ़ बि न चओ तनहरहुमा झिड़कोन बि न बस त कर सदाई तो तबरे सदाई तो भुणके उफ़ियूं वला तनहरहुमा वक़ुल लहुमा क़ौलन करीमा तोरे जो तासा उहे सुठो नबी ॻाल्हाइनि पर ता उन्हनि सां सुठो इज़त भरियो ॻाल्हायो कहिड़ा कहिड़ा था चओ क़ुर जो हुकुम मञींदासीं सुठो नबी ॻाल्हाइनि मां ठठे में पढ़ायो मुसलो पोड़ो पीउ हूंदो हिकिड़ो ई पुटु वॾी मस्जिद शरीफ़ हूंदी काफी सारन दोस्तन उते टेस्ट दी अल्लाह ताला मुझो ज़ौक़ भी हो पढ़ाने जो तरावी मां पढ़ायो पास थी हिन साल मां कासमाबाद पढ़ा या सब उन्हीं जी मेहरबानी कासमाबाद में घट में घट तइदाद 200-300 मानू सदाई हुंदा तरावी में 2 कलाक या 2.5 कलाक लगंदा जने सफा खचा खच भरजी जी मस्जिद शरीफ द 1000 मानू 1200 मानू 800 मानू 900 मानू सब उन्हनि जे लाइ सहूलत भी ज़ौक़ भी हो उन्हनि खे ॿुधण जो अल्लाह उन्हनि जो ज़ौक़ क़बूल फरमाए पोइ मां ॾिठो 2-3 चकर उन्हनि जो पोड़ो पी बिगड़े मुसले ते बीठो हुजे तकबीर थियण वारी जे अची जो उन वीचारे सां तादी करे ओ सब जमायती हे वेठो खिले अल्लाह जी ज़ात जो कसम अखिन ॾिठी ॻाल्हि थो ॿुधायां पी खे लफ़्ज़ बि न चवंदो खिलंदो खिलंदो ओ सफ़ा आपे मां निकिरी वञे हे खिले पोइ मां ॾिठो जेके बाज़ार वारा उन्हनि जे नज़दीक हिननि जी दिलि में घटिताई न थी मां जो ॿाहिरि मिल झुल कई चवंदा साईं हे वॾो पीउ जो फर्मा बरदार आहे वाह जो नौजवान छोकिरो आहे तोड़े जो हेड़ियूं तादियूं कंदो अथसि त बि पियो खिलंदो आहे इन अमल जे करे इन माण्हूअ सां असांजो दिली प्यार थी वियो आहे चवंदा बाबा दोस्तनि जे साम्हूं बाबा हिननि जे साम्हूं तुंहिंजी आदत आहे पर मां वरी वालिदैन खे वरी बि चवां थो त पंहिंजे औलाद सां नरमीअ जो मामिलो रखो साईं फरमाए वख़्फ़िज़ लहुमा जनाह الذل من الرحمة واخفض لهما جناح الذل من الرحمة पंहिंजे वालिदैन जे लाइ कुंवरा रहो पंहिंजे वालिदैन जे लाइ नरम रहो पंहिंजे वालिदैन जे लाइ हीणा रहो ऐं उन्हनि जे लाइ मां दुआ बि घुरो क़ुर रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सग़ीरा मौला मुझे अबे अमा ते ईअं रहम फरमाए जीअं नंढड़े हूंदे रहम फरमायो ॾिसंदी हुई पाण रात जो वक़्तु आहे त बि थी सुरमुड़ा विझे त बि थी पोंडर मखे केॾो रहम आहे केॾो प्यार आहे अमानो ओ बि ठिया थी रात जो कलाक गुज़री थो वञे हिन पेशाब कयो हिनखे धोइणो आहे निंड मां कीअं उथंदी आहे तोखे जी जी करे बाबो ॾाढो करे सीने सां लॻाईंदी अमां ये सब शयूं विसारे थो ऐं तुंहिंजी हालत वलिमन ख़ाफ़ मक़ाम रब्बी जन्नतान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान
सूरत रहमान जॾहिं असां पढ़ूं न समझो इहो असां लहण वारा आहियूं। हाणे क़ुरान मजीद जा आशिक़ ॾाढियां जो सुभान ज़वाता अफ़्नान फ़बीअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। अञा ॾाढियां जो फ़ीहिमा अयनान तजरियान फ़बीअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। जन्नत में बागात, जन्नत में नहरूं, जन्नत में अहिड़ो दरख़्त आहे जंहिंजो नालो आहे तूबा, जंहिंजूं लामा हर कमरे जी दरनि मां ईंदियूं। छड़ो दिमाग़ में सोचींदो हे फ्रूट खावां, उते जो उते अखियुनि जे साम्हूं ताज़ो तयारु थी बीह रहंदो। माण्हू चवंदा आहिनि मौलवी जन्नत जी लालच ॾींदा आहिनि, दोज़ख जा दड़का ॾींदा आहिनि। बेपिजाई असांजी लालच ऐं दड़का न आहिनि, इहे रब रहमान पाण क़ुरान मजीद में चया आहिनि, ॿुधाया आहिनि। पर नथी पए ॻाल्हि तुंहिंजे दिलि ते असर नथी वठे त भला उन जा अहसान यादि करे उन जी फर्मा बरदारी कर। नस्ली हिकु अहसान न आहे विसारींदो, हुन जा अणगणिया विसारे। ऐं जन्नत उहा जाइ आहे जाते इमामन, औलियान, सालिहन, आबिदन, ज़ाहिदन, मुत्तकी ऐं परहेज़गारनि जा त दीदार थींदा, पर इमाम हुसैन जो दीदार बि जन्नत में नसीब कंदो। खपेव भला रे साईं वॾे शान वारे जो दीदार। अल्लाह वारो तुझे अफजल कुल जहां से घराना हुसैन का, नबियों का ताजदार है नाना हुसैन का। एक पल की थी बस हुकूमत यजीद की, सदियां हुसैन की और जमाना हुसैन का। अली बाबा नबी नाना निस्बत हो तो ऐसी हो, चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हो। हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन। फरमाया हुसैन मामा, मां हुसैन मां। इन जो दीदार खपेव जिन प्यारे नबी साईं जे कुल्हनि जी सवारी कई, जिन ते नाला मिठड़े मोहम्मद पाण रखिया, जिन खे ॼमण सां पंहिंजो लुआ मुबारक विधई, जिन जे कननि में बांग मिठड़े मोहम्मद पाण चई, जिन सीननि ते रांदियूं कयूं, जिन खे अध चबाड़ो गिरव खाराईंदा। इन वॾे शान वारनि जो दीदार खपई त पाण खे बेइज्जती कर, मिठड़े मोहम्मद जी फर्मा बरदारी कर। अल्लाह तोखे उन जन्नत में मोकिलींदो जाते इन्हनि जन्नती नौजवाननि जे सरदार इमाम हसन हुसैन उन्हनि जे अबे शेर खुदा जा भी दीदार नसीब थींदे। चैन यारन जा दीदार जाते 1,24,000 नबियन जा दीदार पर नेणन ठार अखिन ठार वडे शान वारे वडे मान वारे वजे कायनात मिठड़े मोहम्मद जो दीदार भी तहां सागे जन्नत में नसीब थियो। पर जेमल चाहिंदो जेड़े टाइम चाहिंदो इरादो कंदो बिना सीएनजी पेट्रोल जो सवारियूं ठक पुजाइंदो सेकंडन में उते दीदार करे वरी नेण ठारे वठे।
पर जेको मिठड़े मोहम्मद जो भी पैदा कंदड़ा उन रब रहमान जो दीदार भी जन्नत में नसीब थींदो रब साईं पंहिंजो दीदार भी पहिरियों मर्तबो कराईंदो पर कुरान मजीद जी सूरत रहमान भी 70,000 नूरी पर्दा हटाए रूबरू तहां जन्नतन खे पाण ॿुधाईंदो चओ न सुभान अल्लाह मां अदना मां हीणू पढ़ा तो दिल ते असर तो लगे कुरान मजीद जो 14 सुभान अल्लाह पर जने साईं पढ़ंदो त छा मंजर ऐं कैफियत हूंदी रब सभिनी खे जन्नत नसीब फरमाए उन जन्नत में रब रहमान सभिनी जा दीदार नसीब फरमाए हल जज़ाउल इहसान इल्लल इहसान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान कंदो साईं पंहिंजो राज़ी चवंदो साईं न की मुंहिंजो ना न की मुंहिंजी ज़ात सब सूंह तोखे तुझी ज़ात सिफ़ात इंसान खे केड़ो तकब्बुर आहे जंहिंजी सूंह हिक बीमारीअ में वञे जंहिंजी इज़त हिक ग़लतीअ सां ख़त्म पेचीदा जंहिंजी दौलत दुनिया जे हालातुनि में ख़त्म थिए जंहिंजी पंहिंजी मर्ज़ी हले ई न सो इनखे तकब्बुर ठहे ई नथो साईं न की मुंहिंजी ना न की मुंहिंजी ज़ात सब सूंह तोखे तुझी ज़ात सिफ़ात आऊं गंदो गुनाहगार केड़ी कयां वाही बात मुझी हीणी ज़ात मिले मालूम तोखे रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम ये दोस्त बेचारो मौलूद चवंदो आलमन जूं भरींदो आहे घर वेठे माण्हुनि खे ॿुधाईंदो आहे इसरार कयो अथई